ला तादाद खूबिन मजा, ला तादाद खसरतन मजा, हुजूर जे जमाल कमाल खूबे खिसाल मचा। अज हिकड़ी खूबी तवा जे सामू पेश कंदुसि पर तव्हांजो मुकम्मिल तवज्जो चाहिए। मुझे नबी जो अणखुट खूबियूं सारी जिंदगी को गणींदो रहे गाईंदो रहे, उम्र पूरी थी वेंदी मुस्तफा जो शान खुट न आहे। उन्होंने ला तादाद खूबिन मचा मदीने वाले साईं जी हिक एड़ी खूबी जेका इंसान जात में कहीं के अल्लाह ने ॾिनी, हत्ता के नबी रसूल पैगंबर दुनिया जा बादशाह आलिम आकिल दाना सियाना पर कंहिंखे उहा खूबी न मिली जेका मदीने वाले साईं। सुभान अल्लाह। उन खूबी जे करे मुझो मुस्तफा हिन सारी कायनात में सारी इंसान जात में मुनफरिद छा निराली जात बेमिसल जात बेमिसाल जात सिर्फ हिकड़ी खूबी तो बयान कया। हालांकि एड़ियूं लातादाद खूबियूं हुयूं पर हिकड़ी खूबी दादू वारा दिल खोल त मार्ज कया। ये जगह दिमाग जा पर्दा शरीफ लिए भी थोड़ा हटाए तो मदीने वाले साईं जी खूबी बयान कया। दिल के हाजिर कर तो सोने नबी जो शान बयान कया। दिल साचो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मदीने वाले साईं जे ला तादाद खूबिन मां हिक खूबी आ जो मुझे लजपाल नबी जो बदन जो सायो। सुभान अल्लाह। पाछूलो न हुयो सोने नबी जे जिस्मे अज़हर खे अल्लाह ताला पे साया अता कयो। जंहिंजो रब पाछो नखल क्यों सायो नखल क्यों इन खूबी जे करे मुझे लजपाल जो वजूद बेमिसल। सुभान अल्लाह। कुरान फरमायो कद जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन। सुभान अल्लाह। पाछो छो थींदो आ सायो माण्हू जे बदन जो छाजे करे थींदो आ। हिक तरफ रोशनी हुजे त ॿिए तरफ पाछो नज़र ईंदो आ या बदन जी कसाफ़त बदन जी थोल बदन जे अंदर जेका सख्ती आ उन जो सायो दीवार ते ज़ाहिर थींदो आ। जो बदन जेतिरो कसीफ़ हूंदो उन जो सायो ओतिरो घाटो गहरो ऊनो हूंदो। जो बदन जेतिरो लतीफ़ हूंदो उन जो सायो ओतिरो ख़फ़ीफ़ ऐं हल्को। सुभान अल्लाह। जेकॾहिं लोह जो सायो तमाम कारो सियाह घाटो गहरो पर कपड़ो टंगियो उन कपड़े जो पाछो लोह वांगुर न हूंदो। लोह जो पाछो कसीफा खलीसा कपड़े जो पाछो हल्को लतीफा पर जेकॾहिं शीशो सिज जे साम्हूं आणियो पाछो शीशे जो बि थींदो आर पार सिज जी रोशनी शनास कंदी पर पाछो बिल्कुल लतीफ।
हकड़ो यानी जिस्म जेतिरो लतीफ हूंदो पाछो ओतिरो हल्को हूंदो जिस्म जेतिरो खलीस ऐं कसीफ हूंदो पाछो ओतिरो सकीफ हूंदो गरो हूंदो कारो हूंदो घाटो हूंदो गहरो हूंदो पर जेको वजूद बिल्कुल लतीफ हुजे उनजो पाछो नजर न ईंदो जी जेकरे टिशू पेपर छॾिया पाछो नजर ईंदो ही दॿो छॾिया पाछो नजर ईंदो ही गुल छॾिया सायो नजर ईंदो पर असांजे साम्हूं हवा खुले थी वई पखे जी हवा मूंखे लॻे थी मुंहिंजा कपिड़ा फड़कनि था हवा खुली रही आहे पर तव्हांखे हवा जो पाछो नज़र अचे हवा जो पाछो नज़र अचे थो छो त हवा में कसाफ़त न आहे हवा लतीफ़ शइ आहे बत्तियूं बिजलियूं ॿरनि थियूं इन बत्तीअ जो पाछो न आहे होल्डर हुजे होल्डर जो सायो नज़र ईंदो पर उन बत्तीअ जो सायो नज़र न ईंदो बत्तीअ जे मथां जेको शीशो छॾियल आहे उन शीशे जो पाछो नज़र न ईंदो पर जेको बदन खुद नूर हुजे नूर वारो हुजे रोशनी वारो हुजे उन जो पाछो नज़र न ईंदो सुभान अल्लाह अॼु कहिड़ी रात आहे चंड जी जी मथे ॾिसो चंड बीठो आहे अचे पियो नज़र चंड जे साम्हूं हर शइ जो पाछो नज़र थो अचे भला तव्हां मूंखे चंड जो पाछो ॾिठो आहे जवाब चवंदा आहियो दुबारा ॻाल्हायो रोज़ चंड जो पाछो ॾिसंदा आहियो छो त चंड नूर आहे चंड जी रोशनी लताफत वो खुद रोशनी फैलाइण वारो आहे उन जो पाछो नज़र नथो अचे मुंहिंजे मोहम्मद जो बदन नूर सुभान अल्लाह सोने नबी जो जिस्म नूर वारो आहे इन जे करे सोना हबीब चंद जी चांडाण में निकिता पाछो नजर न आयो सिज जे रोशनी में आया पाछो नजर न आयो बत्ती बिजली जे अॻियां आया पाछो नजर न आयो कुरान फरमायो कद जाकुम मिनल्लाहि नूर तहकीक तव्हां वटि अल्लाह वटां नूर अची वियो पर अॼु इख़्तिलाफ़नि जो दौर आहे ज़मानो नाज़ुक अची वियो आहे हर शइ ते एतिराज़ इनकार आहिनि के माण्हू चवनि था तव्हांजे नूर खे मोहम्मद जो नूर था सॼो क़ुरान फरमायो कद जाकुम मिनल्लाहि नूर तव्हां बरेलवी तव्हां सुन्नी इनखे मोहम्मद जो नूर था सॼो पर इख़्तिलाफ़ रखण वारा चवनि था इन नूर जा मुराद इस्लाम आहे इन नूर जा मुराद क़ुरान आहे इन नूर जा दीन मुराद आहे इन्हनि जो इख़्तिलाफ़ पंहिंजी जाइ ते पर असांजा असलाफ असांजा अॻियां आलिम मुफ़स्सिर मुहद्दिस हड़ई चई विया त इन नूर जा मुराद मिठे मोहम्मद जी ज़ात तफसीर बग़वी वारो जो लिखे तफसीर राज़ी वारो जो लिखे तफसीर खाज़िन जो लिखे तफसीर मज़हरी जो लिखे कद जाकुम मिनल्लाहि नूर यानी मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
वॾा जलील क़दर मुफस्सिर जंजा किताब पढ़ी है मौलवी फटको दी मौलवी थी आयो पाण के आलिम तो सके जन किताबन के पढ़ी तो आलिम तो सदाई तो जे उस्ताद ने लिखियो आ इन नूर मां मुराद मोहम्मद पाक वो याद उन्होंने शागिर्द न सदाए उन्होंने किताब न पढ़ जे किताब पढ़ी तो वो मञणो पवंदो त मोहम्मद जो बदन नूर वारो चो सल्लल्लाहु या रसूल तफसीर जलाले इमाम जलालुद्दीन सुयूती तो लिखे कद जाअकुम मिनल्लाहि नूर अन्नूर हुवा मुहम्मदुन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन आयत में जेके नूर रब सॼो आहे इहो नूर जो मोहम्मद करीम अल्लामा आलूसी बयानी तो लिखे कद जाअकुम मिनल्लाहि नूरुन असीमुन वहुवा नूरुल अनवार हुवा नबियुल मुख्तार इन आयत में रब जेके नूर सॼो इन नूर मथा मुराद मोहम्मद मुख्तार जेको नूरन के नूर ॾियण वारो दुनिया वारो सिच नूर चंद्र नूर बत्ती बिजली नूर ये नूर है पर नूर अनवार अल्लामा आलूसी बयानी चले जो त नूर अनवार मोहम्मद मुख्तार सिच के रोशनी मिली मदीने वाले खां चंद्र के चांडाण मिली मदीने वाले साईं खां कायनात में जेका रोशनी आ या हरई रोशनी नजपाल मोहम्मद जी सुभान अल्लाह चौ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या अन्ना मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि या रसूल मुल्ला लिखे तो अम्मा नूह अलैहिस्सलातु वस्सलाम फहुव फी आयतिन मिन ज़ुहूर शर्कन व ग़रबा व अव्वलु मा खलक़ल्लाहु नूरहु व सम्माहु फी किताबिही नूर मुस्तफा जो नूर एडो चिट्टो चंद्र नूरा जो शर्क का गर्ब ताई शिमाल का जुनूब ताई मोहम्मद जो नूर पकड़लो आई अल्लाह मुस्तफा जे नूर मजा सारी कायनात के नूर दी खैरात सुभान अल्लाह आई पंहिंजे किताब कुरान में अल्लाह मुस्तफा के नूर करार सुभान अल्लाह चौ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह फरमाते नूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल हिस्सी वल मनदी अज़ाहिर अल बाद मदीने वाले जो नूर हिस्सी ज़ाहिरी भी आए रूहानी ऐं मानवी नूर भी लजपाल नबी जी ज़ात में आ जॾहिं हुजूर जी विलादत थी अम्मा आमिना चयो त मूं मां नूर निकितो हज़रत मौला अली चयो हुजूर आया नूर चिमकी पियो हज़रत अब्बास बिन अब्दुल मुत्तलिब चयो हुजूर जी विलादत थी नूर चिमकी पियो
हजरत उस्मान बिन अबिल आस जी अम्मा साइण फातिमा नालो चलो उहा सहेली हुई बीबी आमिना साइण जी सरती सहेली हुई चई ख़बर पई त अॼु मुंहिंजी सहेली आमिना जे घर में ॿार थो ॼमे चई मां बि बीबी आमिना जे घर आयसि चई जेॾीमहिल मुस्तफा जे घर में पहुतसि अल्लाह जो कसम मूंखे रुॻे नूर हुई नूर चिमकंदे सुभान अल्लाह तवज्जो कयो मुस्तफा जो शान बयान थिए न पोइ लोणा वराइण जी ज़रूरत न आहे ख़ौर सां ॿुध त मुंहिंजे नबी जो शान असांजी बेतवजुही ऐं बेख़्याली असांखे नुक़सान ॾिनो आहे असांजा आलिम बयान कनि ही हेॾा जलसा थियनि तव्हां ॾेखारे रुॻे बचियूं ऐं बिजलियूं ॾिसो पंहिंजे अक़ीदे जो कीअं तहफ़ुज़ कंदो एतिक़ाद कीअं सिखंदो जॾहिं पंहिंजे आलिम खे तव्हां ॿुधण नथा चाहियो तव्हांजे अक़ीदे जो कीअं जॾहिं बयान थिए ऐं बयान मुस्तफा जो शान थिए त पोइ ॿिया सभु ख़्याल छॾे वेही ॿुध त नबी सोणे जो शान चाहे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब नूर वारी शइ नूर उन जो पाछो न हूंदो आहे मुस्तफा जो वजूद नूर वारो आहे उन जो ज़मीन ते पाछो ज़ाहिर न थींदो मुंहिंजा दोस्तो रिवायत अचे थी रूहुल बयान वारो थो लिखे युक़ाल लिकुल्लि मौदिन ला तसिलु इलैहि शम्स ज़िल्लुन पाछो छा के सॾिबो आहे इंसान या कंहिं बि शइ जे पुठियों जिते सिज जी रोशनी न पहुचे उनखे पाछो सॾिबो आहे उनखे सायो सॾिबो आहे जिते रोशनी न पहुचे रोशनी जे अॻियूं जॾहिं का रुकावट अचे त पुठियों जेका कारी शइ ज़ाहिर थींदी आहे इनखे पाछो सॾिबो आहे दुनिया जी का पेड़ी शइ तव्हांखे नज़र न ईंदी दुनिया जो को बि वजूद तव्हांखे अहिड़ो नज़र न ईंदो जेको कसीफ़ बि हुजे ऐं बिना साये जे हुजे हा जेको नूर हूंदो उन जो सायो नज़र न ईंदो पोइ मञणो पवंदो दिलबर मोहम्मद नूर या नूरानियत वारी खूबी मुझे कुर्बदार करीम के रब अता करे जदिया इन्नल्लाह माअक ज़िल्लक अलल अर्द लिअल्ला यदल इंसानुन कदमहु अला ज़ालिका नबी जो टियों नंबर खलीफो हजरत उस्मान गनी थो रिवायत करे हुजूर के अर्ज़ करे या रसूल अल्लाह मूं ॾिठो आहे तव्हां जो पाछो ज़मीन ते नथो पवे सुभान अल्लाह साईं फरमायो त छो उस्मान छो नथो पाछो पवे अर्ज़ कई या रसूल अल्लाह मां सम्झां थो हिन जे करे त तव्हांजे पाछे ते को लत न ॾिए कदम न ॾिए तव्हांजे पाछे खे को न लताड़े रब खे इहा ॻाल्हि न वणी अव्हांजे पाछे ते को पेर छो ॾिए इन जे करे रब तव्हांजो पाछो नकल कयो वाह उस्मान तुंहिंजो अक़ीदो वाह उस्मान गनी तो तातू वारनि खे सबक सेखारियो अक़ीदो सेखारियो त मोहम्मद अमीर जो पाछो छो न आहे पाछो रब छो न कयो अॼु साईं जो पाछो थिए हा
हर्ज कहिड़ो हुयो पर ॻाल्हि इहा आहे त पाछो आहे कारो चओ पाछे जो कहिड़ो आहे कारो आहे ऐं मुस्तफा नूर वारो आहे माण्हू हले पियो पुठियों कारो कारो पाछो हले पियो रब खे इहा ॻाल्हि न वणी त मुंहिंजो नूर वारो न पी हले वरी पाछो कारी शइ पुठियों कीअं हले पाछे जो वजूद न घुर्जे मुंहिंजे मुस्तफा खां अॻियां हलण वारी का शइ न हुजे रब खे इहा बेअदबी रब जी ज़ात खे दुनिया वारनि खे सेखारणो हुयो मां पंहिंजे नबीअ जो पाछो हिन जे लाइ नक़ल कयो आहे त को बेअदबी करे अॻियां न हले मुस्तफा जे पुठी ॾेई अॻियां न हले या बेअदबी आहे इन जे करे रब मुस्तफा खे पाछो न ॾिनो त रब सबक़ सेखारियो ओ कल में भेण वारो ला तुक़द्दिमू बैन यदय अल्लाह व रसूली मुस्तफा जे अॻियां न वधंदा कयो बेअदबी आहे मुस्तफा जो रब पाछो अॻियां न हिन जे लाइ त दुनिया वारनि खे रब अदब सेखारियो सुभान अल्लाह ॻाल्हि सम्झ में आई जी जी वरी पाछो सिज उभरंदो पाछो ॾिठो सिज चढ़ंदो ईंदो पाछो खुटंदो ईंदो खुटंदो ओ जेॾी महिल टाक मंझंदि थींदी पाछो पेरनि में वरी पाछो हेठि लहणु शुरू कंदो नंढो वरी वॾो शाम थींदी वधंदो वेंदो सिज पाछे खे घटाईंदो आहे पाछे खे वधाईंदो आहे जे पाछो हुजे वजूद मुस्तफा जो ऐं उनखे सिज घटाए वधाए रब खे इहा ॻाल्हि न वणी ओ सिज तूं केरु थींदे जो मुंहिंजे नबी जे पाछे खे घटाई वधाई मुंहिंजो नबी त सदाई आला पाला बुलबुल सुभान अल्लाह सिज खे जो न आहे सिज खे मजाल न आहे जो मुंहिंजे नबी जे पाछे खे वधाए या घटाए सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो सोने नबी जो पाछो न आहे हकीम तिरमिज़ी रिवायत आंदी आहे हज़रत सकवान खां रिवायत आहे अन रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लम यकुन लहू युरा लहू ज़िल्लुन फी शम्सिन वला कमर सुभान अल्लाह न सिज जी रोशनी में न चंड जी चंड मदीने वारे जो सायो नजर सोने नबी जो पाछुलो नजर हो हिन जे लाइ त मुंहिंजे आका खे रब करीम हर ऐब हर नुक्स हर कमी हर कची खां पाक बणायो चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या सुभान अल्लाह जॾहिं माण्हू हलंदो आहे पाछो बि गॾु करे अॻियां कॾहिं पुठियां कॾहिं साॼे कॾहिं खाॿे पोइ जेको पासे सां गॾु पियो हलंदो आहे न उनजी लत बची वेंदी आहे पाछे ते मुंहिंजे रब खे इहा ॻाल्हि न वणी मुस्तफा जे पाछे खे लताड़े केर इन जे करे सुणे नबी जो रब पाछो नकल हलंदे ज़मीन ते कॾहिं
नापाकाई पियल हूंदी आहे माण्हू गुज़रंदो आहे त पाछूलो नापाकाई ते बि अची वेंदो आहे अल्लाह खे इहा ॻाल्हि न वणी पाक नबी जो पाछूलो के नापाक ज़मीन ते पवे इहा ॻाल्हि अल्लाह जी कुदरत खे क़बूल न हुई तॾहिं मुंहिंजे सोने नबी जो रब पाछूलो न ठाहियो ओ मुझे सुनो यार हजारन में सरदार सुहे सरदारन में मुझे सुनो यार हजारन में सरदार सुहे सरदारन में मुझे ओ मिली यूसुफ के हुई केड़ी सरी सुखियां नजली खाती वही चरी थियो मस्त मजनू हो छाते वरी फड़ फोट पई इश्क वारन में मुझे सुनो यार हजारन में सरदार सुए सरदारन में मुझे सुनो यार सुभान अल्लाह तवज्जो चाहिए वाह चवंदा हिकिड़ो पखी थींदो आहे हुमा छा हुमा पखी किताबनि में लिखियल आहे असां त ॾिठो कोन्हे हिन दौर में आहे अहिड़ा सुञाणे पर चवंदा आहिनि हुमा पखी उन पखीअ जो सायो पाछूलो जे जे पवे उहो बादशाह थी वञे दादू वारा रीस ईंदी हूंदी हला कर इहो हुमा किथो निकिरी पए उहे पाछूलो पखीअ जो हुमा पखीअ जो पाछूलो जंहिंते पवे सो बादशाह थी वञे ऐं जे मुस्तफा जो पाछूलो हुजे हा कॾहिं कॾहिं हुजूर जे काफ़र बि वेचो ईंदा काफ़र ख़ैर मुस्लिम मोमिन बि ईंदा हुआ मुनाफ़िक बि ईंदा हुया काफ़र बि ईंदा हुया पोइ जेकॾहिं को मुनाफ़िक हुजूर जे पाछे में थी वञे उनखे दोज़ख कीअं साड़े कोन सम्झो वो काफ़र हुजूर जे पाछे में अची वञे मुरीद चवंदा आहिनि मुर्शिद खे साईं तुंहिंजो पाछो खपे साईं को वॾेरो हूंदो आहे न उनखे ॻोठ वारो चयो साईं तुंहिंजे पाछड़े में पियो आहियां चवंदा आहियो न ऑफिसर खे साईं तुंहिंजे पाछे में आहियां ऐं जेके मदीने वारे जो पाछो मिले खुदा जाने जेकरे मुस्तफा जो पाछो खींचे पवे उनखे दोज़ख न साड़े वो तो जहन्नम दे न वञे वो कदे निभागो न थिए वो के दोज़खी बि त हुया अबू लहब पारा अबू जेल पारा हुजूर जे पेछो थींदा कदे कदे सायो उन्हनि ते पवंदो हुयो तो अल्लाह कीअं उन वजूद खे दोज़ख में साड़े जंहिंते मुहम्मद मीर जो पाछो पइजी वञे तंहिंजे करे अल्लाह मदीने वारे साईं जो पाछो नकल कयो हाँ हुजूर जैसा हथ मिलाइन जैसे करीम नबी हथ मिलाइण त वॾी ॻाल्हि आहे मदीने वारो अचे पियो जेको सुणे नबी खे ॾिसे उन ते दोज़ख ईमान सां कलमे सां हुजूर खे हिकु झलक ॾिसे
ला तमस्सुन्ना मुस्लिम रानी जे मुसलमान मुखे ॾिठो हुजूर जो मुखड़ो ॾिठई सो त जन्नती हुजूर जे नाखुन जी पुष्ट न मुबारक जी पुठी भी मोमिन ॾिठी उन ते बि दोज़ख जी बाहि सुभान अल्लाह वो मिठा वो जेकरे दिल पर नबी जो पाछो हुजे हा ऐं जेते पाछो पवे हा सो यकीनन पक्का पक जन्नती हुजे हा हे काफर पे हे दुश्मन पे जेके ईज़ाईंदा ये भी जन्नत में वञना रब पाछो न ठायो हर कंहिंखे पंहिंजे लक्षणनि जे मुताबिक़ सुभान अल्लाह समझो या न समझो वाह सूरत तुंहिंजी सुहारिया जिते मस्ती खलकत सारिया वाह सूरत तुंहिंजी सुहारिया जिते मस्ती खलकत सारिया ओ तुझो चलबो जान पर जन पे ॾिठो तुझे कुर्बतनी के आए कुठो तू मिसरी माखिया खांब मिठो तू मिसरी माखिया खांब मिठो हा तुझे हुस्न जी हाक चौधारिया तुझे हुस्न जी हाक चौधारिया तोते मस्ती खलकत सारिया सूरत तुंहिंजी सुहारिया जिते मस्ती खलकत सारिया सुभान अल्लाह हिकिड़ो राज़ ॿियो बि आहे हुजूर फरमायो इन्नी इख्तबअत दावती ले उम्मती ला यौमिल क़ियामा हर नबी के मकबूल दुआ मिली एक खास दुआ खास इख्तियार हर नबी के रब ॾिनो हर नबी पंहिंजी दुआ घुरी छॾी साईं फरमायो मूं पंहिंजी दुआ लिकाए रखी आहे क़यामत जे ॾियारे घुरंदुसि मूसा दुआ घुरी छॾी कौम नाफरमान हलाक बर्बाद थी वई नूह दुआ घुरी छॾी सालिह नबी दुआ घुरी छॾी ईसा नबी दुआ घुरी छॾी 1.25 लख नबियनि पंहिंजूं दुआऊं इस्तेमाल करे घुरी छॾियूं कुर्बदार नबी तो फरमाए त मूं लिकाए रखी आहे पंहिंजी दुआ सुभान अल्लाह जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो उम्मती परेशान हूंदा हर को हैरान सरगर्दान हूंदो उन ॾियारे ते उहा दुआ घुरी पंहिंजे गुलामन के छॾाए जन्नत दे सुभान अल्लाह किताब लिखन था तो मुझे सुने नबी जेको सायो आ पाछो आ दुनिया में न थियो हुजूर पंहिंजो पाछो आखिरत जे ॾींहं जे लाइ लिकाए रखियो आ जॾहिं महशर जो मैदान थींदो हुजूर ईंदा मुस्तफा जो साये जो ज़ूर थींदो जेते जेते सायो पवंदो वेंदो जन्नती जन्नती सुभान अल्लाह वाह कुर्बान करिया नबी पंहिंजे साये खे मुंहिंजे सोणे नबी अल्लाह वटि रिजर्व करे रखियो हुस्न में वधे हसीनन खां जमाले मुस्तफा आहे हुस्न में वधे हबीबन खां जमाले मुस्तफा आहे वॾी इज़्ज़त वॾी अज़मत कमाले मुस्तफा आहे हसीनन खां जमाल मुस्तफा है
पखर पिण पाक ऐं सुरहो मुलो जो भी असां वांगुरु साबुण लक्स न हणे त ज़ालिम पासे में निभागा छटो खयूं थी वञे बदबू खयूं थी वञे पर मुंहिंजे नबी जे बदन मां पथर निकिरे मुश्क खां वधीक खुशबू पखर पिण पाक ऐं सुरहो पियो पाछो न कॾहिं पट ते पियो पाछो न कॾहिं पट ते अतुर अंबीर खां सुरहो वजूदे मुस्तफा आहे अतुर अंबीर खां सुरहो वजूदे मुस्तफा आहे ओ मिठा मुझे आका जो वजूद बेसाया बदन बिठायो दुनिया वारनि खे ॿुधायो त मुस्तफा जो मट मिसल दुनिया में ॿियो को आहे गुलाबन जी खुशबू पिरीअ जे पघर में है गुलाबन जी खुशबू पिरीअ जे पघर में उहो नूर उन जे अखर अखर में है अखर में गुलाबन जी खुशबू पिरीअ जे पघर में खुशबू पिरीअ जे पघर में ओ जिस्म जे मथां मखे कॾहिं कान वेठी मख जेका गंदगी ते वेंदी आहे खिलाज़त ते वेंदी आहे उन मख खे जुरत नाहे जो मुस्तफा जे बदन ते वेहे हमरा चेड़ा कावड़ी मख अचे नक ते वेठे हीअं उॾाई वरी फेरी मख अची वेठी मख वरी ज़िंदगी थी तो वापी वांगुरु वरी हे कल तड़ाई तो वरी अचे नक ते वेठी वरी तड़ाई वरी अचे वेठी अगर हमरा आगे तो कावड़ आई छुरो खड़ी नक पजो कची जी हाणे साजी किथे वेही समझो दादा अल्लाह इन्हनि ज़िंदगीनि खां बचाए असांजो ईमान ओ बदन जे मथ मथां मखे कॾहिं कान वेठी पियो कोन पाछो पिरीअ जो पत्थर में पिरीअ जो पत्थर में गुलाबन जी खुशबू सजण जे पत्थर में है गुलाबन जी खुशबू पिरीअ जे पघर में मरीज़नि लाइ मरहम लुआ बेतहन ओ मरीज़नि लाइ मरहम लुआ बेतहन विझण सां मिठाई थी खारे कुंवर में सुभान अल्लाह असां बि साईं माले में हिकिड़ो ई खूह आहे पाणी खारो आहे पाणी काबिल इस्तेमाल आहे हबीबन पिक विधी लुआब विधी मिस्री जहिड़ो मिठो बणजी ओ पुनल जे निहारे दिलियूं लख उजारे है पिरी जे निहारे दिलियूं लख उजारे केॾो असर निर्मल संदिया नज़र में है संदिया नज़र में वो गुलाबन जी खुशबू पिरीअ जे पघर में पिरीअ जे पघर में एॾो करीम नबी एॾो महिरबान
कुरान नबी भले दादू में पंहिंजे घर जे कुंडड़ी में वेही चओ अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह। तुझे चप्पन जा आवाज मुझो महबूब गुंबदे खतरा। काफिलो निकलो मक्के, काफिलो मक्के मन तो मंजिल हुई मदीनो शरीफ। दादू अराला करे ओटी असांखे प्रभु ॾेखारे। ए मेरे खुदा एक दिन तो वो दिन ऐसा मक्के में जो दिन गुजरे हो रात मदीने। मक्के में जो दिन गुजरे हो रात मदीने में। काफिलो बस्ते चढ़ियो, 40 माण्हू हुया। पाकिस्तानी काफिलो हुयो, मुल्तान जा माण्हू हुया। जेॾी महिल बस मक्के मां निकिती सफ़र कंदे रस्ते में नमाज जो वक़्तु थियो। होटल ते बस बीठी, माण्हू लथा, नमाज पढ़ियूं, होटल ते मानी खाधऊं। पसींदर मोटी आया पर हिकिड़ी सीट ख़ाली रहिजी वई। हिकिड़ो पसींजर न मोटियो। ड्राइवर पियो हारून वॼाए, सीट खाली आहे, हिकिड़ो पसींजर न आयो। जो हिते हिकिड़ी ख़ातून वेठी हुई, औरत वेठी हुई, उहा अञा न मोटी आहे। बस वारा लही विया, वञी ॾिठूं हिकिड़ी औरत आहे, होटल जे बेंच ते वेठी आहे। मुंहुं अथसि मदीने ॾे, अखियुनि में लुड़क बहनसि, ज़ार ज़ार रोए थी वेठी, अखियुनि मां नीर वहन पिया। बस वारनि चयो अम्मा छो थी रोई, कोई दर्द आहे, को सूर आहे, कोई अस्पताल आहे, डॉक्टर आहे, तबीब आहे, दवा खपे, के शइ जी ज़रूरत आहे ॿुधाए। माई वेतर रड़ियूं करे रोअण लॻी। जीअं बस वारा लही आया, अम्मा जल्दी कर हल, तुंहिंजे ख़ातिर सभु पसींजर इंतज़ार में। माई वेतर रड़ियूं करे रोअण लॻी। ॻाल्हि छा आहे? रोई चवण लॻी, मां बद पेशा बद किरदार औरत आहियां, मुंहिंजी ज़िंदगी बद किरदारी में गुज़री आहे। हाणे मदीनो क़रीब आयो आहे, रोआं थी त मुंहुं कहिड़ो खणी वञा, कंध कहिड़ो खणी वञा। मूंखे मुंहिंजा गुनाह यादि पिया आहिनि, सूंहं विञायमि सूमर मुंहिंजो मेरो मुंहुं थियो वञणो उते पियो में जिते हलणो न आहे हुस्नरी। सूंहं विञायमि सूमरा मुंहिंजो केॾे वियुमि कमाल, वञा कीअं वतन ते अहिड़ो वठी हाल, जेॾी मूं जमाल त सूंहां सरत विच में। माई ज़ार ज़ार रोए पई, मां कंध कहिड़ो खणी वञा, मुंहुं कहिड़ो खणी वञा। बद किरदार औरत आहियां, मुंहुं ॾेखारण जे क़ाबिल आहियां। उन बस में हिकिड़ो अल्लाह जो कामिल वली वेठो आहे। बस में गर्दन झुकियल आहे, हीअं कंध निमियल आहे, मुराक़बे जी कैफ़ियत आहे। मुस्तफ़ा जो दीदार थी वियुसि मुराक़बे में। साईं फरमाइनि था इन न्याणी खे मुंहिंजा सलाम वञी चओ, चईसि छा तो कुरान न पढ़ियो आहे, वलो अन्नहुम इस्लमू अनफुसहुम जाऊक, जे पंहिंजे जानियुनि सां ज़ुल्म करे वेठा आहिनि। हबीब तुंहिंजे दर ते अचनि, तुंहिंजे बारगाह में अचनि, अल्लाह खां बख़्शिश घुरंदा वेंदा, तूं सिफारिश कंदो वेंदे, रब सारी ज़िंदगी जा गुनाह बख़्शे। वली सगरो थियो अम्मा तो खुशखबरी आ, उथी हल मदीने दे सोने हबीब ते खुशखबरी मोकिली।
वो मिठा एडो करीम रसूल एडो मेहरबान नबी एडो शान वारो नबी जे असां के मिलियो ॿुधाए त ख़ुशी थींदी या न ख़ुशी कबी या न तव्हां खे बि दादू वारा ख़ुशी थी या न को रोकण वारो रोके छलण वारो छले पर इश्क वारा कदे न मुड़ंदा मोहब्बत वारा कदे किथे मुड़ंदा मोहब्बत वारा खड़ो नियम जाई नारा या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह चो या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह सुभान अल्लाह मुझे सोने हबीब मदीने वाले मीर जो रब सायो नखल क्यों हिन जेला साये नखल किन जे लाए राज इहो आहे हिकमत इहा आहे दुनिया वारो मुंहिंजो नबी तव्हां जहिड़ो न आहे तव्हां वांगुरु सुभान अल्लाह खसाइसुल कुबरा में इमाम सुयूती रिवायत हो आने लम यकुन युरा लहू जिल्लुन मुझे सोने नबी जो झूलो कदे के ॾिठो हाणे हिकिड़ो मुल्लो तकरीर पियो करे नेट ते सोशल मीडिया आम है जेको जिथे थो को का ॻाल्हि करे त सॼी दुनिया में थी नशर थी वञे मुल्लो पियो तकरीर में चवे त तव्हां चओ था नबी खे पाछूलो कोन हो या कूड़ी ॻाल्हि आहे नबी खे आम माण्हुनि वांगुरु हुयो जीअं ॿियनि इंसाननि जा पाछूला हुया तीअं हुज़ूर जो बि सायो हुयो ही मुल्ले जो अक़ीदो आहे पर ही असां सुन्नियुनि मुस्तफा जे ख़ुसूसियतुनि मां ख़ास मुस्तफा करीम जे ख़ास शयुनि मां हिकु ख़ास खूबी आहे जेका काइनात में कंहिंखे न मिली आहे जो दिल पर नबी जो पाछूलो न हुयो इज़ा मशा फिश्शम्स अविल क़मर ला युनज़र लहू ज़िल्लुन सिज में हलन या चंड में हलन मुस्तफा जो सायो किथे बि नज़र न ईंदो वरी अजीब ॻाल्हि इहा आहे त हुज़ूर जन काढ़े में निकिरंदा त मथों वरी ककर सायो सॼो जंहिंजो पंहिंजो सायो न हो उन ते दुनिया जूं शयूं सायो कंदियूं हुयूं या बि दिल पर नबी जी खूबी आहे या बि मुंहिंजे आका जो मोजज़ो आहे त दिल पर नबी जे मथां वण सायो कंदा वण बि सुञाणंदा हुया त मुंहिंजो नबी शान वारो झुकी पवंदा सजदा कंदा ककर ओचितो सिज न सिजु ज़ाहिर हुजे छुड़की मौसम न आहे पर ओचितो ककर अची वेंदा दिल पर नबी ते सायो थी पवंदा पर हिकिड़ी अजीब ॻाल्हि आहे जेका शाह वलीउल्लाह देहलवी लिखी सुजाग वेठा कहिड़ा कहिड़ा थकिजी पिया आहियो जेके थकिजी पिया आहियो मथे घणो हिकिड़ो थको ॿिया सभु ॿुधण चाहियो था फजर ताईं कहिड़ा कहिड़ा वेंदो माशाअल्लाह ख़ुदा ख़ुश कंदो शाह वलीउल्लाह देहलवी तो लिखे मुंहिंजो वालिद गिरामी हज़रत शाह अब्दुर रहीम किताब जो नालो आहे अब्दुर समीन फी
बिशारात नबील अमीन उन किताब में वाक़ियो थो लिखे मुझो वालिद गिरामी हजरत शाह अब्दुल रहीम बीमार थी पियो मर्ज़ ढको थी वियो हलण घुमण खां आजिज़ थी पियो साहिब फराश थी वियो खट ते पइजी रहियो मर्ज़ वधी वियो बीमारी टिकी थी वई बदन में कमजोरी अची वई हलण घुमण खां आजिज़ थी वियो खट ते पइजी वियो हिकड़ी रात शाह अब्दुल रहीम मदीने ॾे मुंहुं कयो अखियुनि में ॻोढ़ा ॻाड़े थी या रसूल अल्लाह तव्हां त बीमारनि खां बि पुछण वेंदा आहियो आका छा मां तव्हांजो बच्चो न आहियां मां सैयद न आहियां आले रसूल तव्हांजो औलाद न आहियां हबीब हेतिरा ॾींहं खट ते पियो आहियां मूंखां पुछण बि न आया रोए भी पियो सगड़ा भी करे पियो हिजरे नबी में कहाँ बेर सर गई तड़पे जो हम यहाँ तो तड़पे जो हम यहाँ तो मदीने खबर गई तड़पे जो हम यहाँ तो रोंदे सगड़ा कंदे कंदे अख लगी वई निंड थी वई भाग जागी पियो जदों अञा सुतो आहियां लजपाल नबी जो दीदार साईं फरमायो बच्चा अब्दुल रहीम गम न कर तुंहिंजा दुख लाहिण जे लाइ अची विया साईं जन हीअं दस्ते करम घुमायो शफ़क़त जो हथ फेरायो शाह अब्दुल रहीम थो चवे ख़्वाब में ॾिसां थो त बीमारी वई दर्द विया मर्ज़ विया छा कुझु मूं भलो हाणे दिल में ख्याल आयो सोचां पियो अल्लाह करीम पंहिंजो करम करे आया आहिनि जे न कंहिंजी का निशानी ॾेई वञे का सुखड़ी फड़ी मूंखे ॾेई वञे मूं दिल में सोचो सरकार हीअं पंहिंजे रुखे देवा ते हथ फेरायो सुहारी ते हथ फेरायो ॿ वार मुबारक हथ मुंहुं मुबारक बच्चा अब्दुल रहीम तोखे सुखड़ी खपे न निशानी खपे न ही असांजी निशानी वार मुबारक ॾिनूं कि अख खुली वई न मर्ज़ आ न दर्द आ न बीमारी चाक चङो भलो जे मदीने वारे जो हथ लगे त मर्ज़ किथे था रहनि बीमारी पर जो सुजाग थियसि न उहे वार मुबारक नज़र अल्लाह साईं त करम कयो मूंखे निशानी ॾिनो मुंहिंजो नसीब जी वरी वठी रोनुसि गम थियो दुख थियो रोंदो रहियुसि रोंदो 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 वरी निंड थी वई वरी ॿियो भेरो ख्वाब में सरकार जो दीदार साईं फरमायो त बच्चा अब्दुल रहीम गम न कर असां एहतियात न वार मुबारक तुंहिंजे विहाणे जे हेठो रखिया जेॾी महिल अख खुली विहाणो हटायां त बराबरि ॿई मुंहुं मुबारक रखिया चुमियम अखियुनि सां लातम सीने सां लातम हिकिड़ी संदूक ठहरायम उन में विझी वार मुबारक रखियमि पोइ दीदार कंदो हुयुसि शाह वलीउल्लाह थो चए त तेली जा आलिम आया वलीउल्लाह असांखे दीदार कराए हिकिड़ो वॾो आलिम हुयो दिल्ली जो वॾो आलिम हुयो उन जो त ईअं कीअं थो थी सघे जो ख्वाब में वार मिलिया वरी उहे ज़ाहिर में बि वार मुबारक हुजनि शाह वलीउल्लाह चयो मूं चयो मांसि त वार त मुंहिंजे आका जा आहिनि तूं मञी या न मञी तुंहिंजी मर्ज़ी मौलवी साहब चयो हुजूर जो मौजज़ो हुयो जॾहिं ॿाहिरि निकिरंदा त ककर सायो कंदो छा ककर सायो कंदो हो जेको कमाल कुल में हूंदो सो जुज़ में बि उहो ई कमाल हूंदो जे वार मुबारक हुजूर जे बदन जा आहिनि वाकई त जेको कमाल वजूद मुस्तफ़वी में हुयो उहो कमाल हुजूर वारनि मुबारकनि में
में हूंदो पोइ हाणे भला हीअं कयूं जो ॿार मुबारक ॿाहिरि कढूं जे ककर में सायो कयो त मञंदासीं त ॿार मुस्तफ़ा या वली अल्लाह जो चवे हिकिड़ो सैयद ज़ादो साले रसूल सैयद नंढो बच्चो गुस्ल ॾियारियो नवा कपड़ा पाराया खुशबू लगाए ऐं उहा संदूक मुबारक खणी उन बच्चे सैयद ज़ादे जे मथे में रखी मंझंदि जो टाइम हो काड़ो गर्मी हुई उस हुई निटाड़ हुई मींहं जी मुद न हुई आसमान साफ़ हुयो छुड़ जी ककरी न हुई पर जेॾी महिल शहज़ादो ईअं ॿाहिरि निकितो ओचितो बादल अची वियो ऐं उन संदूक जे मथां ठाम मौलवी साहब जो इत्तफ़ाक़ मथां ओचितो अची वियो आहे ककर ॿार शहज़ादो ओ भरते ककर ओ भरते सैयद ज़ादो ओल हले त ककर बोल हले जाॾे शहज़ादो वञे पियो ताॾे ककर हले पियो आलमन मञो त बराबर मुस्तफ़ा जा हकी वार मुबारक आहिनि सुहिणे नबी खे ककर सायो कंदा अॼु वार मुबारक ते बि सायो ककर करे सुभान अल्लाह हो जिते कदम रखे सुका सावा थियने हले हो तो ककर बिसाया कने वण टिण अदब चौपाया कने मुझे रब रजी रफ्तार जब मुझे सैयद जा सिंगार जब मुझे मदनी जा दीदार जब ते सैयद जा सिंगार जब मुझे मदनी जा मिठा दादू वारा बस अकीदो इहो रखो त मुस्तफ़ा जो कायनात में मटसानी मिसाल अदब वारा बणजो सोने नबी सां मोहब्बत वारा बणजो हिन मीलाद मल्हाइण जुलूस कढण ख़ुशियूं मल्हाइण आलमन जो गॾु थियण ही जलसा सिंगारण मक़सद इहो आहे त निस्बत इश्क वारी दिलबर नबी सां जुड़ो जेकॾहिं हिन जलसे मां तूं अक़ीदे जो इस्लाह करे वे मोहब्बत जी का ज़रड़ी हासिल करे वे सॼा ख़र्च सजाया जुलूस सजाया मीलाद जी हुई महिनतूं सभु सजायूं थी वियूं मिठा ओ ॿुधाए मदीने वारे साईं सां मोहब्बत रखबी या न रखबी ऐं सोने नबी जो चयो बि मञबो फर्मा बरदारी बि कबी साईं फरमाईंदा कुल्लु उम्मती यदखुलूनल जन्नत इल्ला मन अबा मुंहिंजी हर ई उम्मत जन्नत में वेंदी सवाइ उन माण्हू जे इनकार कयो इनकारी माण्हू खां सवाइ ॿी मुंहिंजी सारी उम्मत जन्नत में क़ील वमन अबा या रसूल अल्लाह असहाबन चयोसीं इनकारी केरु आहे पाण फरमायो मन अताअनी दखलल जन्नत वमन असानी फक़द अबा जे मुंहिंजी फर्मा बरदारी कई ताबेदारी कई सुन्नत ते हलियो शरीयत ते हलियो इहो जन्नत जो हक़दार जे मुंहिंजी ताबेदारी खां मुंहुं मोड़ियो इहो इनकारी आहे इहो जन्नत जे पेर न पाईंदो मिठा मदीने वारे फर्मा बरदार थींदो या न सोचे जवाब ॾियो सोने नबी का फर्मा बरदार थींदो या न जे फर्मा बरदार थींदो न अॼु त हिकिड़ो वाइदो कयो त खाधो हलाल जो खाई कमाई चओ कमाई हलाल जी रोज़ी हलाल जी हराम न खा व्याज न वठ रिश्वत न वठ चोरी न कर चोरी न कर बराबर प्लाटन ते कब्जा न कर पराई बनीअ ते कब्जो न कर ओ मिठा हलाल खा बच्चन खे हलाल खाराए इहो मोहम्मद करीम जे गुलाम पंज वक्त नमाज पढ़ती पढ़ंदो नमाज पहली पाऊं तो बजावा फजर जमात सां पढ़जो जलसो मल्हाइजो न जलसो ॿुधी वञी सुतो त वरी सुबुह जो 9 बजे वरी सुम्हंदो ऊंधो
अक्सर निभागो बार पीखे में ही पत्रो सुमारी साउथ थी पे साईं बरवान शैतान ऊंधो सुमंदो आ मोमिन सुमंदो आ किबले ने मुंह करे खापो पासो हेठ हे तरी पंजे गल जे हेठा नहीं किबले ने मुंह करे मोमिन सुमंदो जे सुन्नत मुताबिक सुमी तो यो सुमण बेफार भली निंड कजो पर फजर पढ़ंदो जमाए सा रुके अज न जैसी सिरिय में साह आए 14-5 वक्त नमाज आखिरी गुजारिश जे पी मां जेरा थव न भाग वारायो पंहिंजे अब्बे जी दिल न रंजाइजो मां जी दिल न दुखाइजो पी मां जी खिदमत कयो रिज़ा और रब फी रिज़ल वालिदे व सख्त रब फी सगीदल वालिदे अल्लाह जी रज़ा पी जी रज़ा मदे में अल्लाह जो कहर रब जी कावड़ पी जे नाराज़गी में आ दादवारा कीअं ख़बर पवंदी अल्लाह राज़ी है या नाराज़ है इस जे अब्बो राज़ी है समझ अल्लाह राज़ी जे अमड़ जिजल तो राज़ी है ना समझ अल्लाह राज़ी है पी मां जी खिदमत कयो नेक बणजो सालिह बणजो पंहिंजे आलिमन सां मोहबत रखो आलिमन सां निस्बत रखो माशाअल्लाह तव्हांजे दादू जा आलिम सीने में सांढण जहिड़ा मां सलाम कंदो आहियां दादू जे आलिमन खे जंहिंजी काविशुनि सां जंहिंजे महिनतुनि सां अल्हम्दुलिल्लाह अक़ीदनि जो बि तहफ़ुज़ थिए पियो आमाल जो बि तहफ़ुज़ थिए पियो दादू जी गली गली में इश्क़ रसूल जो नातूं पढ़जनि थियूं इहो क्रेडिट आलिमन जो समझो था इंशाअल्लाह ताला 14 सितंबर 2025 आचर जो ॾींहुं ख़ास नमाज़ इशा मोहम्मदी मस्जिद चांदनी चौक रोड ते हिकड़ी असीम शान महफिल थी थिए मदीने वारे साईं जे वालिदैन जे शान मुस्तफा जो अबू मदीने वारे साईं जे वालिदैन जो शान जे अम्मा मदीने वारे मीर खे ॾिनियो जे अबे मुस्तफा के कच्छ में खयो उन अबे जो शान ॿुधणु चाहींदो या न उन अम्मा जो शान ॿुधणु चाहींदो या न त पोइ इन महफ़िल में ज़रूर शरीक थिजो अल्लाह करीम असां सभिनी जी हाज़िरी पंहिंजे दर ते क़बूल ऐं मंज़ूर फरमाए वमा अलैया इल्लल बलागुल मुबीन اللهم صل وسلم وبارك على حبيبنا محمد وعلى آله وصحبه أجمعين يا رب بالمصطفى بلغ مقاصدنا واغفر لنا ما مضى واسع الكرم يا الله ساری جماعت راضی تھی سبنی जे दिलनि जो मुरादूं पूरियूं कर मौला जन तुंहिंजे हबीब जे आमद जा जश्न मल्हाया मीलाद जो जुलूस कढियो मीलाद जी महफिल मल्हाई मौला उन्हनि सभिनी खे मदीने वाले जो दीदार नसीब कजो सोने नबी जे दर जी हाज़िरी नसीब कजा कर्ज वारनि जा कर्ज लाए बीमारनि खे शिफाए आजिला कामिला नसीब कर बे औलादनि खे साले औलाद ॾे मुंहिंजा मौला जिन ते नियाणियुनि जा ॿार आहिनि उन्हनि खे सुठा घर ऐं घर ॾे जंहिंजो औलाद नाफ़रमान आहे उन्हनि जे औलादनि खे फर्मा बरदार बना जेकी हुज़ूर जा उम्मती बीमार उन्हनि खे शिफाए कामिला ॾे जेकी फौत थी विया उन्हनि जे क़ब्रुनि में नूर ऐं सुरूर दाख़िल कर हे मुंहिंजा मौला मुंहिंजे मदीने वारे साईं जी सारी उम्मत ते करम कर गज़ा जे मुसलमाननि जी मदद कर फ़लस्तीन जे मुसलमाननि जी मदद कर यमन जे मुसलमाननि जी मदद कर शाम जे मुसलमाननि जी मदद कर असांजे वतन पाकिस्तान जी हिफ़ाज़त
फरमा, पाकिस्तान के अंदरूनी बैरूनी खतरन का महफूज रखना, असांजे हुक्मरानन जो इस्लाह कर। हे मुझा मौला असांजे हुक्मरानन के का सुठी मंदिर बोझ खां बचाए जा, मुझा मौला बोझ खां बचाए जा, मुझे वतन जी तू हिफाजत फरमाए जा। करीम रब पंहिंजे हबीब जी सदके इन मारूअनि जूं मुश्किलातूं आसान कर, गरीबनि जा दुख दर्द लाए, गम परेशानियूं दूर फरमा। जन ही महफिल सजाई आ, जन खर्च कयो आ, मौला उन्हनि सभिनी खे शाद ऐं आबाद रखिजो। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबीना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। दोस्तों असां बेहद